ॿोली अॼोको असांजो एहतिजाज त नथा चऊं बल्कि चिताव चऊं था त उहे माण्हू जेके सुपिनो पिया ॾिसनि त सिंध खे टुकड़ा कंदा। इहा इन्हनि जी भुल आहे। सिंध सदियुनि खां असांजो आज़ादु वतन रहियो आहे। जेसीं ताईं सिंध में 7 करोड़ सिंधी मौजूदु आहिनि, उन्हनि मां हिकु माण्हू बि ज़िंदा हूंदो त सिंध खे केरु बि टुकड़ा नथो करे सघे। सिंधी अदबी संगत मर्कज़ इहो महसूसु कयो त अॼु असां पंहिंजे कलम जे ज़रिए त बिल्कुलु पंहिंजी सिंध धरती माउ जी ख़िदमत कयूं पिया, पर मुंहिंजी सिंध जी जल माउ जे हवाले सां कलम धणियुनि खे पंहिंजा क़दम बि खणणु घुरिजनि ऐं एहतिजाज करणो पवंदो। ऐं अमली तौरु असां एहतिजाज ते आया आहियूं ऐं जेके बि साज़िशूं कयूं पियूं वञनि उन्हनि खे पैगाम ॾियूं था त असां सिंध जा रहाकू, सिंध असांजी माउ आहे, जीजल माउ आहे, उन खे टुकड़ा थियणु असीं न ॾींदासीं। या तव्हांजी भुल आहे। ही उहो ई वतन आहे जंहिं जेको लेबल तव्हां ते लॻो आहे मुल्क जो, उहो बि हितां खां ई जारी असां कयो हुयो। घणो असांखे तंग कयो आहे त असां पंहिंजे रबूटनि सां तव्हांजा न मुंहं तां चहिरे तां जेको नालो लॻल अथव न, इहो असां ट्राए छॾींदासीं।